अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल मोहब्बत जे माग के आखिर छो बंद कयो वियो आहे? छा उनजी रिकॉर्डिंग ख़त्म थी चुकी आहे या ही ड्रामो ख़त्म थी चुको आहे? आखिर वजह छा आहे जंहिंजे करे जेको आहे सो हिन ड्रामे खे नशर न पियो कयो वञे? ऐं ॿी ॻाल्हि त तकरार ड्रामे खे नशर छो न पियो कयो वञे? आखिर मसइलो छा आहे? इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध टीवी वारा जेके इंडस्ट्री वारा आहिनि उहे जेको आहे सो ड्रामे ते जेको आहे सो घटि ध्यानु पिया ॾियनि। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधायूं था त सिंधियुनि खे चवंदा आहिनि त थोरी शोहरत मिलंदी आहे त उहे वरी मथे ते चढ़े वेंदा आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे हिननि खे थोरी घणी शोहरत तकरार ड्रामे में मिली आहे त वरी महीनो ॾेढ थी चुको आहे त उन ड्रामे खे बंदि कयो वेठा आहिनि। ऐं इन खां अलावा जेको आहे सो मोहब्बत जो माग ड्रामो हलाइनि, वरी उन खे बि जेको आहे हफ़्तो थियो आहे बंदि कयो वियो आहे। मोहब्बत जे माग खे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उन जे करे बंदि कयो वियो आहे जो फ़िलहालु हिकु नओं ड्रामो उन जे बदिरां ॾिनो वियो आहे। ऐं उहो ड्रामो वरी जेको आहे तमामु जल्द हलायो वेंदो जॾहिं हीउ ड्रामो ख़तमु थी वेंदो। ऐं तव्हांखे ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो KTN TV ते जेको आहे सो हिकु तमामु बहितरीनु ड्रामो हले पियो पथर दिलि। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त ज़बरदस्त ड्रामो आहे। उन में जेको आहे तकरार जा एक्टर बि आहिनि ऐं जेके ज़हर ज़िंदगी जा एक्टर हुया उहे बि आहिनि। ऐं तमामु बहितरीनु जेको आहे सो ड्रामो मज़े सां हले पियो। तव्हां ॿाहिरनि खे गुज़ारिश कंदासीं त सिंध TV वारा ड्रामा भले ॾिसो, बहरहाल तव्हां जॾहिं KTN TV जा ड्रामा ॾिसंदव तव्हांखे ख़ूब मज़ो ईंदो। ऐं तमामु बहितरीनु ड्रामा जेको आहे सो KTN TV ते बि हलनि पिया। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त परेशान थियण जी काई ॻाल्हि न आहे। हीउ ड्रामो जेको आहे सो तमामु जल्द जेको आहे सो सिंध TV ते अची वेंदो। बहरहाल सिंध TV वारा हाणे जेको आहे सो निकमा थी विया आहिनि, कमु घटि पिया कनि। ऐं तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं हिन वीडियो में। रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।